रोहड़ीअ मां सवा 2 साल अॻु अगवा कयल 7 सालनि जी ॿारड़ी प्रिया कुमारी खे पुलिस अञा ताईं बाज़ियाब न कराए सघी आहे। प्रिया कुमारी जी अमड़ रवीना सदमे विचां बिस्तर भेड़ी थी चुकी आहे। प्रिया कुमारी 22 महीना अॻु रोहड़ीअ जे संगरार वारे इलाइक़े मां आशूरनि जे मौक़े ते अज़ादारनि लाइ शरबत जी सबील विरहाइण दौरान अगवा थी वई हुई। कुझु ॾींहं अॻु प्रिया जी अमड़ रवीना हिकु इंटरव्यू दौरान इहा मयार ॾिनी हुई त ॿियनि माइरुनि जा अगवा थियल ॿार बाज़ियाब पिया थियनि। मां सोशल मीडिया ते न आहियां त इन करे छा मां माउ न आहियां? मुंहिंजी धीअ बाज़ियाब छो न पिया करायो? प्रिया जी अमड़ रवीना जी अहिड़ी मयार खां पोइ सिंध ॿीहर जागी पई हुई ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो वियो। एसएसपी सखर संघार मलक ऐं डीआईजी सखर जावेद जसकाणी बि सख़्त तनक़ीद खां पोइ मग़वी ॿारड़ी प्रिया कुमारी जे घर पहुता। प्रिया कुमारी जी अमड़ रवीना ॿिन्ही पुलिस ऑफिसर्स जे पेरनि ते किरी पई ऐं मिंथू कंदे चयो त मुंहिंजी धीअ खे बाज़ियाब करायो। सखर पुलिस प्रिया कुमारी खे त बाज़ियाब न करायो, पर एसएसपी संघार मलक उल्टो प्रिया कुमारी जे वारसनि जे फटनि ते लूण बुरकण वारो कमु कंदे इहो इल्ज़ाम हयो त प्रिया कुमारी जा घर भाती जांच में सहकार न पिया कनि। डीआईजी सखर जे मौजूदगी में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान एसएसपी चयो त घर भाती सहकार न कंदा त पुलिस कीअं कमु कंदी। मुश्तबा लोगों की जब दरियाफ्त के लिए बुलाया जाता था तो जो कॉपरेशन हम एक्सपेक्ट कर रहे थे फैमिली से वो हमें नहीं मिल रहा था उस तरीके का। हमने कुछ करीबी रिश्तेदारों को भी शामिल तफ्तीश करने की कोशिश की, मगर मैं हल्फन आपको ये बात बताना चाहता हूँ कि जो मदद हम एक्सपेक्ट कर रहे थे उनके घर वालों से, उनके लवाहिकीन से, उस तरीके की हमें मदद नहीं मिली। हम कोई बंदा लाते नहीं थे और फिर हमें छोड़ना पड़ जाता था, तो हम सवाल किससे पूछें। और मैं आपको यकीन से एक बात बताना चाह रहा हूँ, वो एफआईए में मोबाइल फ़ोन गए और उस मोबाइल फ़ोन का जो कोड है वो हमें उनके घर वालों ने नहीं खोल के दिया। वो 10 दिन मोबाइल फ़ोन एफआई के पास पड़े रहे। उन्होंने कहा कि हम इसको जेल ब्रेक करते हैं तो सारा डेटा इसमें से उड़ जाएगा। मैंने कहा उसकी वालदा के साथ हमें मिलवा दें। उन्होंने कहा वालदा पीर पे होती है, आपसे नहीं मिलेगी। हमें वालदा के साथ नहीं मिलवाया गया। देखिए हमारे पास कोई जादू की छड़ी तो नहीं है। प्रिया कुमारी जे वालिद राजकुमार एसएसपी संघार मलक जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त असांजा मोबाइल फ़ोन अञा ताईं पुलिस वटि आहिनि। असां पुलिस खे चयो त फ़ोन खणी अचो त तव्हांखे कोड हणी खोले ॾियूं, पर अञा ताईं फ़ोन न ॾिनी वई आहे। जांच जे नाले ते असांजे हिकु भेणीवे खे 2 ॾींहंनि ताईं नाहक थाणे ते वेहारियो वियो ऐं हुन खां हिकु सवाल बि न कयो वियो। पुलिस फटनि ते लूण बुरकण बदिरां असांजी न्याणी वापसि कराए ॾे। प्रिया कुमारी जी अमड़ पुलिस ऑफिसर्स जे पेरनि ते किरी पई, पर संदसि प्रिया अञा मोटी न आई। सिंध वासियुनि खे मासूम ॿारड़ीअ जे बाज़ियाबीअ ताईं एहतजाजी तहरीक जारी रखणु घुर्जे त जीअं संदसि अमड़ ऐं वालिद खे ईअं महसूस न थिए त सिंध हुननि खे लावारिस या निधणको छॾे ॾिनो आहे।